दादू में एडिशनल डिप्टी कमिश्नर इमदाद अली अबड़ो की सदारत हेठ दरबार हाल DC ऑफिस में रमज़ान अल मुबारक के हवाले से रोज़मरह के आम वाहपे वारन शयुन के अघन ते ज़ाब्तो आणण बाबत गरजाणी थी। गरजाणी में एडिशनल डिप्टी कमिश्नर इमदाद अली अबड़ो, मार्केट कमेटी चेयरमैन गुलाम शबीर अबड़ो समेत ज़िले जा समूरा असिस्टेंट कमिश्नर्स मुख्तियार कारन, वापारी, दुकानदारन और सिविल सोसाइटी के मानुन शिरकत कई। गरजाणी में शहरन शिकायतों कयूं तो वापारी और मुनाफाखोर सरकारी अगन ते खाद पीत जूं शयूं नथा विक्रो कन। रमज़ान अल मुबारक के बाबरकत महीने में महंगाई जो जिन बोतल में निकरी अचे तो मुनाफाखोर सरगर्म थी वजन था। इंतजामिया जेके अघ मुकर्रर कंदे आहे उन ते अमल दरामद भी कराए। इजलास में अघ मुकर्रर करण जो सिलसिलो शुरू किया वियो तो वापारियन का ADC अघ मालूम कया तो वापारियन अघ वधाए बुधाया, जैसे एडिशनल कमिश्नर दादू इमदाद अली अबड़ो कावड़ जो इजहार कंदे चयो त जेके अघ ई सरकारी अघ मुकर्रर थियल आहिनि, अवां उन्हनि अघनि खां वधीक अघ ते शयूं विकिरो करे रहिया आहियो ऐं उहो तस्लीम बि कयो था अव्हां खे त जेल मोकिलणु घुरिजे। एडिशनल डिप्टी कमिश्नर दादू इमदाद अली अबड़ो चयो त रमज़ान अल मुबारक जो महीनो भलारो ऐं अज़मतन वारो महीनो आहे जंहिंजो एहतराम हर मुसलमान के करण घुरिजे। रमज़ान अल मुबारक में आम वाहपे जूं शयूं मुनासिब अघ ते विकिरो कयूं वञनि त जीअं आम माण्हू सस्ते अघ में शयूं ख़रीद करे सघनि ऐं ज़ख़ीरो अंदोज़ी, ब्लैक मार्केटिंग कंदड़नि ऐं नाजाइज़ मुनाफ़े खोरनि सां गॾु वधीक अघनि ते शयूं विकिरो कंदड़नि ख़िलाफ़ सख़्त कानूनी कार्रवाई कई वेंदी। उन मौके ते इमदाद अली अबड़ो दादू इशू सां ॻाल्हाईंदे चयो त बिल्कुल तव्हां जीअं सॼी अॼु मीटिंग जो सिलसिलो ॾिठो पिए, हिन में सभु असांजा शहरी ऐं वापारी हज़रात ऐं सभई जेके बि बिज़नेसमैन हुआ मौजूदु हुया ऐं माह रमज़ान जी शुरूआति में जेके रेट फिक्स कया आहिनि असां त इनशाला उन्हनि ते असांखे इहा इम्प्लीमेंटेशन भी थींदी ऐं हिननि ख़ातिरी कराई आहे त शहरी माण्हुनि खे रमज़ान शरीफ़ जे महीने में जेकी प्राइज़िस फिक्स कयूं आहिनि डिस्काउंट ते इनशाला उहो मुहैया कंदा ऐं उन्हनि सां इनशाला हिकिड़ो रिलीफ जेको आहे पैकेज जेको असां ॾिनो आहे दादू जे शहर वासियुनि खे उहो उनखे नज़र बि ईंदो ऐं जेकॾहिं कंहिं उनजे ख़िलाफ़ वर्ज़ी बि कई ऐं उन ते अमल न थियो त मैजिस्ट्रेट जेके असांजा प्राइस कंट्रोलर आहिनि उहे इनशाला निकिरंदा, उनके ख़िलाफ़ जो आहे सो कार्रवाई थींदी ऐं ज़ख़ीरा अंदोज़ी ख़ासि तौर ते जेकी आहे उहा उनके ख़िलाफ़ भी कंदासीं, ओवर प्राइस जेकी हूंदी उन्हनि जे ख़िलाफ़ भी थींदो। त उमेद था कयूं त हीउ गॾियल कमु आहे त इनशाला असांजा शहरी ऐं असांजा वापारी हज़रात जेके भी मुख़्तलिफ़ स्टेक होल्डर आहिनि, सियासी समाजी माण्हू जेके आहिनि गॾिजी करे इनशाला हिन कार्य ख़ैर में मदद कंदा, सभिनी जी हेल्प थींदी। रमज़ान शरीफ़ में अक्सर इहो ॾिठो वेंदो आहे त महंगाई जो जॾहिं बोतल मां निकितल हूंदो आहे, मुनाफ़ाखोर सरगर्म हूंदा आहिनि, मैजिस्ट्रेट जेके आहिनि चकर हणी वेंदा आहिनि, ॾंड हणी वेंदा आहिनि, वरी पोयां जेको आहे उहा कसर जेका माण्हुनि मां निकिरंदी आहे। उहो शिकायती सेल जेके आहिनि प्रॉपर जेके माना मार्केटनि जे अंदरि या भरिसां हुजणु खपनि ऐं उन ते जेका कार्रवाई जेका आहे केस दाख़िल न थींदा आहिनि, अक्सर गिरफ़्तारियूं न थींदियूं, जंहिंजे करे उहे मुनाफ़ाखोर जेके आहिनि माण्हुनि खे उहे ई लूटींदा रहंदा आहिनि जॾहिं उहे मैजिस्ट्रेट तव्हांजा वेंदा आहिनि। उन हवाले सां छा चवंदा? बिल्कुलु तव्हांजी ॻाल्हि सही आहे। इहो सिर्फ़ु हितां जी शिकायतूं न आहिनि, सॼे मुल्क ऐं सॼे जगहनि ते अचनि थियूं। उनजे लाइ असां हिकिड़ो फ़ैसिलो कयो आहे त हिकिड़ो वॾो पेनाफ्लेक्स जेको असां प्राइस जो ऑर्डर ठाहींदासीं, जुडिशल प्राइस जेके फिक्सेशन कयूं आहिनि उहो हिकिड़ो असां पेनाफ्लेक्सिस मेन चौकनि ते लॻाईंदासीं जे आम माण्हू उहे रेट उते पढ़ी। ऐं बिल्कुलु असांजा AC साहबनि वटि कंप्लेंट सेल बि ठहियो आहे ऐं DC ऑफिस में बि कंप्लेंट सेल ठहियो आहे ऐं जेको पहिरीं तारीख़ खां रमज़ान जे पहिरें रोज़े खां शुरू थी वेंदो। जंहिंखे बि शिकायत हूंदी उहो WhatsApp नंबर ॾिनल हूंदो, AC साहब वटि उहो मैसेज अची वेंदो कंप्लेन में ऐं इनशाला उनजे ख़िलाफ़ कार्रवाई थींदी। ज़ख़ीरा अंदोज़ी कानून जी ख़िलाफ़ वर्ज़ी आहे ऐं ज़ख़ीरा अंदोज़नि जे लाइ का बि माफ़ी न आहे, उनजे ख़िलाफ़ बिल्कुलु कानूनी कमु थींदो। यूटिलिटी स्टोरनि जे लाइ अवां बि शिकायतूं रखियूं। यूटिलिटी स्टोर जो हशर इहो आहे त तव्हांखे अगरि सॼे ॾींहं में सामान वठण लाइ अचे थो त जेके प्राइस जी घटि आहे उहो अधु कलाक में सामान गुम थी थो वञे। ग़रीब माण्हुनि खे उहा शइ मिले नथी, न उनजी का टाइमिंग आहे हिकिड़ी त सामान सुबुह जो आयो त उहो 12 बजे ई पहुचणो आहे या 5 बजे आयो, कॾहिं 7 बजे अचे थो, उहो सामान नज़र नथो अचे। उहो तव्हां यूटिलिटी स्टोर जी सूरत हाल जेका आहे शहर जी ओवरऑल जेका मीडिया असां बि घुमिया त इहा ओवरऑल सूरत हाल आहे। उन हवाले सां तव्हां उनखे कीअं कंट्रोल कंदो? ॾिसो, ॿ ॻाल्हियूं तव्हांजे अॻियां ई रखियूंसीं। यूटिलिटी स्टोर्स वारनि खे ख़ासि हिदायत ॾिनीसीं ऐं तव्हां
तव्हां ॿुधो हुनखे चयोसीं त इन्हनि जेकर अहिड़े क़िस्म जी का बि हरकत कई गैर क़ानूनी त असां उनजो फेडरल इदारो आहे, असां उनजे ख़िलाफ़ु लिखंदासीं बि ऐं असांजा AC साहिबान खे बि हिदायत कई आहे त उहो विज़िट कंदा। स्टॉक जो जेको आहे सो अपडेट हर वीकली उन्हनि खां शेयर वरितो कयो वेंदो त भई असांखे इंफॉर्मेशन ॾियो। इहा ॻाल्हि सही आहे, ॿ पहलू थी सघनि था त ॾिसो जेकॾहिं यूटिलिटी स्टोर जो मतिलबु ई इहो आहे त का उते शइ सस्ती मिले थी। पॉज़िटिव पहलू इहो आहे थी सघे त माण्हू पहुचण जो इंतज़ारु करे वठी वेंदा हूंदा त खपी बि सघे थो, पर जेकॾहिं अहिड़ी गैर क़ानूनी शइ थिए थी ऐं उहा सप्लाई जेकॾहिं कंहिं रिटेलर ते वञे थी त मूं ॿुधायो आहे उन्हनि खे त उनजे ख़िलाफ़ु क़ानूनी कार्रवाई कंदासीं। मार्केट कमेटी साईं गॾु बीठो आहे थियो त अक्सर इहे शिकायतूं वेंदियूं आहिनि त सब्ज़ी मंडी में जेके रेट आहिनि उहे रेढ़े वारो दावो कंदो आहे त सब्ज़ी मंडी में असांखे रेट महांगा था मिलनि ऐं हिते वाक नथो थिए ऐं न थी उतां जो रेट जेका मार्केट कमेटी चवंदी आहे त न रेढ़े वारनि खे सही रेट था मिलनि उहे वधीक था हलाइनि। इहे अक्सर सॼे रमज़ान में इहे शिकायतूं ईंदियूं आहिनि। ॾिसो ओपन मार्केट जेको हूंदो आहे न उन में इहे मसइला पैदा थींदा आहिनि। कंहिं बि शइ जी प्राइस जेकी आहे उहा डिमांड एंड सप्लाई ते फिक्स थींदी आहे। तव्हां सम्झी सघो था जंहिं शइ जी तलब घणी हूंदी आहे ऐं रसद थोरी हूंदी आहे त प्राइस में ज़ाहिर हाइक थींदी आहे। इहो हिकिड़ो मुआशिया जो असूल बि आहे। तंहिं हूंदे बि असां बिल्कुलु हिकिड़ो अॼु फ़ैसिलो कयो आहे जेको अॻु में बि हिते आहे त असां जेके ऑक्शन्स थियनि था, जेके वॉक लॻनि था, उन में जेके कमेटी जा मेंबर आहिनि या असांजो असिस्टेंट कमिश्नर आहे मुख्तियार कार आहे, उन वॉक खे अटेंड बि कंदा ऐं इनशाला माह रमज़ान में जेकी तव्हां शिकायतूं कयो था उहे इनशाला इन में न रहंदियूं ऐं वॉक खे बाक़ाइदे ॾिठो वेंदो। बाक़ी रसद ऐं तलब में जेकॾहिं का गैप आहे त प्राइस जी फिक्सेशन बि ओड़ी ई थींदी। बाक़ी इन में ब्लैक मार्केटिंग थियणु न ॾींदासीं। जॾहिं त उन मौक़े ते असिस्टेंट कमिश्नर गुलाम फ़ातिमा घलू दादू इशूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त 12 महीननि में हिकु महीनो बरकतनि वारो महीनो आहे जंहिं लाइ वापारियुनि ऐं दुकानदारनि खे अॻु त अवाम खे रिलीफ ॾियणु अल्लाह हुननि खे बक़ाया 11 महीना रोज़ी में बरकत ॾींदो। अॼु जी मीटिंग अल्हम्दुलिल्लाह सां काफ़ी मतिलबु कि बहितर थी आहे। उन जो रीज़न इहो आहे त जेके बि स्टेक होल्डर असांजे शहरनि जा आहिनि, असांजे दादू डिस्ट्रिक्ट जा सभु मौजूदु हुया। 4 ई तालुकनि जा जेके बि सरबराह हुया उहे वापार सां रिलेटेड हुजनि या असांजा गवर्नमेंट ऑफिशियल्स हुजनि, सभु हिकिड़े ई प्लेटफॉर्म ते वेही करे असां जेके डिसीजन्स अॼु कया आहिनि उमेदु बिल्कुलु आहे ऐं असां मतिलबु कि स्ट्रिक्टली सभिनि खे चयो बि आहे त उन्हनि सभिनि शयुनि ते जेके बि डिसीजन वरिता विया आहिनि उन्हनि खे असां इम्प्लीमेंट कराईंदासीं। ऐं सभ खां वधीक ॻाल्हि अॼु जेकी असां मतिलबु कि ऑब्ज़र्व बि कई ऐं प्लस में सभिनि खे बि इन शइ जो अहसासु ॾियारायो त ॾिसो मतिलबु कि साल में 12 महीना हूंदा आहिनि। अगरि 12 महीननि में हिकिड़ो महीनो असांजो अहिड़ो अचे थो त अगरि असां उन में प्राइज़िस असांजूं थियूं या क्वालिटी थी जो ॾिसण वारो त अलाह जी ज़ात आहे न। अगरि असां उन हिकिड़े महीने में सिर्फ़ु सुठे नमूने सां पंहिंजो फ़र्ज़ु निभायोसीं त 11 महीना अलाह साईं पाण ई बरकतूं विझंदो असांजे वापार में, असांजी सभिनि शयुनि में। सो इनशाला अॼु जेकी बि डिसीजन्स वरिता विया आहिनि मैजिस्ट्रेट पावर असांजा जेके असांजे ACs वटि आहिनि उन्हनि खे प्रॉपरली यूटिलाइज़ करे ऐं आवाम खे ज़रूरु मतिलबु कि रिलीफ ॾिनो वेंदो। समाजी अॻवान मोहम्मद बख्श कोराई दादू इशू सां ॻाल्हाईंदे चयो त इंतिज़ामिया त अघु मुक़ररु कंदी आहे पर उन ते अमल दरामद कराइण जी ज़रूरत आहे। तव्हांजी महिरबानी। हाणे तव्हां पाण मौजूदु आहियो, अॻे साल बि हुयो। अघनि में जेको असां चाहींदा आहियूं त जेका हिते फिक्स थिए थी सभिनी जे साम्हूं दुकानदार उन ते विकिरो करे जेको कोन थींदो आहे। यकीनन मूं हींअर बि तव्हांजे साम्हूं चयो त साईं जॾहिं अॻे दफ़े साल तव्हां रेट फिक्स कया त पोइ तव्हांजे असिस्टेंट कमिश्नर मुख्तियार कारनि जेके सवनि जे तादाद में ॾंड विधा उन मां ज़ाहिर थियो त तव्हांजी रिट कोन हुई। ऐं हिन दफ़े असां हिननि खे इहा गुज़ारिश कई मार्केट कमेटी खे बि, डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट DC साहिब खे बि त साईं जेको अघु मुक़ररु करायो था उन ते फिक्स बि कराए ॾियो, उन ते पाबंद बि दुकानदारनि खे कयो। पर हिते पाण में दुकानदारनि जो ऐं वॾी सब्ज़ी मंडीअ जो ई ॾिठो त तज़ाद लॻो पियो आहे। सब्ज़ी मंडी वारनि जो रेट जेको आहे उहो दुकानदारनि खां मथे पिया ॿुधाइनि त दुकानदार जो रेट जेकॾहिं असां हिकिड़ी शइ 120 रुपया फिक्स था कयूं, हू चए थो मिले ई 130 रुपए थी, त दुकानदार कीअं ॾींदो? मंडियुनि तां जेको चवंदा भई खुलियल मार्केट आहे ऐं मंडी ते रेट फिक्स थींदो बाद में, उते केरु तव्हांजो बीहे सही, वाक थिए ई कोन थो। उहो उते बि मणनि पहिरें ऐं सेरनि पहिरें पे थी शइ खपे। अॻे वाक थींदो हो, उन में माण्हू खे फ़ाइदो पवंदो। वाक थियनि कोन था, रेट चेक ते केरु ॾिए कोन थो, अघु उहे ई साॻा महांगाई जेका माना
मार्केट कमेटी ऐं मुख़्तियारकारनि पाण वञी विज़िट करे जेके रेट ॾिना आहिनि उन्हनि खां दुकानदार मौजूदा सूरत हाल में ॿुधाइनि पिया हिकिड़ी शइ 120 रुपया उन्हनि वाच कयो आहे त 120 रुपया चइनी तालुकनि में दुकानदार चवंदा चरिया थिया असां 150 रुपया था हलायूं पिया था मौजूदा 150 तव्हां था चओ 120 हाणे मूंखे तव्हां ॿुधायो त इहो कीअं अघनि ते कंट्रोल कराए सघंदा अघनि ते थी सघंदो मूंखे मुमकिन नथो लॻे हर दफ़े माण्हू पीड़िबो पियो ऐं जेको आहे ॾंड वसूली थींदी पई हिननि खे बि जहिड़ो की मां त ईअं महसूसु कंदो आहियां त शायदि हिननि खे बि हिकिड़ो टारगेट ॾिनो वेंदो आहे त हेतिरो ॾंड तोखे असिस्टेंट कमिश्नर करिणो आहे हेतिरो ॾंड मुख़्तियारकार तोखे करिणो आहे भई पंहिंजो टारगेट पूरो कंदा असां आवाम जे लाइ का मूंखे नथो लॻे बाक़ी जेकॾहिं रेट जेके फिक्स थिया आहिनि इन्हनि ते जेकॾहिं कंट्रोल थिए त असां शहरी इन ते मुतमिन आहियूं ठीकु आहे सभिनी गॾिजी वेही तइ कयो आहे इन ते थिए पर हथरादू महांगाई ते कंट्रोल करणु ज़रूरी आहे बिजली गैस ही इन में सभु शयूं आहिनि को बि ज़िम्मेवार ऑफिसर डिप्टी कमिश्नर जी मीटिंग ते कोन आयो आहे ताजुबान त उहो कीअं कंट्रोल कंदा मूंखे त इहो थो लॻे त हीअ असां वटि पियो आहे इन में लिखियो पियो आहे त बिजली ते बि थींदो म्यूनिसिपल ते बि ॻाल्हि थींदी ऐं गैस ते बि थींदी माण्हू ई कोन आया उन ज़िम्मेवार ऑफिसर कोन आया उन्हनि पंहिंजा हिकिड़ा माण्हू मोकिले छॾिया हाणे जेके माण्हू असांजे हेॾी वॾी ऑफिस जेको असांजो ज़िले जो बादशाह डिप्टी कमिश्नर उन जी मीटिंग ते अचण लाइ तयारु न आहिनि उहे असां जहिड़नि माण्हुनि खे किथां उहा सर्विस प्रोवाइड करे सघंदा असांखे किथां बिजली मिली सघंदी असांखे किथां सफ़ाई मिली सघंदी मूंखे नथो लॻे त इहे इदारा को कोऑपरेशन में ई न आहिनि हिननि जो पाण में ई कोऑपरेशन कोन्हे को त असां आवाम साॻियो इहो गंद में पिया धप में गुज़ारींदासीं बिजली सुबुह खां वठी मीटिंग ते वेठा आहियूं आहे कोन चऊं वेठा था इहो पोइ ॻाल्हाईंदासीं डिप्टी कमिश्नर साहब खे लिखत में 8 ॾींहं अॻु में लिखत में ॾेई आया आहियूं त साईं हीअ बिजली वारनि जो हीअ असरु अथव हिकिड़ी ओपन मीटिंग हुई उते बिजली वारा वेठा अची ॻाल्हि इहा बि थी वई हाणे जॾहिं ईअं थींदो थी वई वारी ॻाल्हि ते त पोइ साईं कुझु कोन्ह थींदो इहो साॻा लाटू साॻा चुग आवाम पियो पीड़िबो जेकॾहिं त ॻाल्हियुनि ते कंट्रोल थिए मार्केट कमेटी जो चेयरमैन मौजूदु हुयो डिप्टी कमिश्नर जो ADC मौजूदु हुयो इन्हनि जेके बि इन्हनि ॻाल्हियूं तइ कयूं इन्हनि ते अमल थींदो त ठीकु आहे पर अमल तॾहिं थींदो जॾहिं ही पाण में कोऑर्डिनेशन हुजे कोऑर्डिनेशन मूंखे नज़र नथो अचे आख़िर बरकतनि ऐं भलारनि ॾींहंनि में ई महांगाई जो जिन बोतल मां छो निकिरंदो आहे मुसलमान ई मुनाफ़ाख़ोरी करण में मसरूफ़ थी वेंदा आहिनि ऐं इंसामिया हर साल गॾिजाणियूं कोठाए अघु त मुक़ररु कंदी आहे पर उन ते अमल दरामद छो न करायो वेंदो आहे वक़्ती तौर ते मैजिस्ट्रेट जा इख़्तियार रखंदड़ मुख़्तियारकार असिस्टेंट कमिश्नर ऐं एडिशनल डिप्टी कमिश्नर मार्केटनि में छापा हणी ॾंड जी वसूल कंदा आहिनि पर उन्हनि जे वञण बाद साॻिया मुनाफ़ाख़ोर अवाम खे ॿिन्ही हथनि सां फुरण जो सिलसिलो शुरू करे छॾींदा हिन लॻल ॾंड अवाम खां ई कढियो वेंदो आहे ज़रूरत उन ॻाल्हि जी आहे त मुनाफ़ाख़ोरनि ख़िलाफ़ ठहियल क़ानून ते सख़्ती सां अमल करायो वञे ऐं मुनाफ़ाख़ोरी कंदड़नि खे जेल भेरो कयो वञे त जीअं उहे ॿीहर अवाम खां फुर लुट न करे सघनि कैमरामैन टीम सां गॾु राजा अल्ताफ़ अब्बासी दादू इश्यूज़ न्यूज़ दादू।